दोस्तों, अपर केल का मथे हिकिड़ी शानदार क़िस्म जी वादी आहे। उन वादीअ जो ही ॻोठु आहे, उन ॻोठ जो ही मंज़र आहे। वादी नीलम जो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत ॻोठु आहे। जबलनि जे विच में हिकिड़ो प्लेन पट आहे, उन पट जे विच में ही आबादी आहे। ॾूरां इलाइक़े जो हिकिड़ो ॻोठु आहे, हुन जा ही ख़ूबसूरत मंज़र आहिनि। हिते किथे किथे मकाई जी फसल बि कयल आहे, किथे किथे के मक़ामी हिते सब्जियूं बि काइनि जूं फसल काजे थो। हिते विच में काफ़ी एरिया जेको आहे प्लेन पट आहे, उन पट जो विच में ही ॻोठु आहे। उन ॻोठ जा ही मंज़र आहिनि। हिते फसल बसल पोखियो थो वञे। हिते मक़ामी घर आहिनि, मक़ामी घरनि जी आबादी आहे। पर हिते जा रहाकू एतिरा शानदार, एतिरा मुहज़िब आहिनि जो टूरिस्टनि जी बाक़ाइदे हिते इज़त कई थी वञे। टूरिस्टनि खे हिते बाक़ाइदे इज़त ऐं एतिराम सां ॾिठो थो वञे। इहो ई सबबु आहे जो हिते इंतिहाई ॾूरांहनि इलाइक़नि में, इंतिहाई मुश्किल तरीन इलाइक़नि में टूरिस्ट अचनि था ऐं हिते अची मज़ो वठनि था, इंजॉय कनि था, मौसम जो मज़ो था वठनि।